तकरार। इंतजार कर मूसा, सच पंहिंजी आखिरी मंजिल ते आहे। मूसा ही सजावल के ड्रामा सीरियल के बारे में छा घणा दोस्त कमेंट्स करे रहिया आहिनि छा हाई तकरा ड्रामा सीरियल ख़त्म थी चुको है, छा इन जहाँ ते ॿियो ड्रामा ईंदो, छा चक्कर टियों ॾींहं ड्रामो कोन थो अचे। तो दोस्तों अॼोके वीडियो में मुकम्मल ॻाल्हि कंदासीं त ड्रामो सीरियल ख़त्म न थियण वारो आहे, छाजे करे जो 500 खां 600 किस्त उन जा जेको आहे सो ऑलरेडी रिकॉर्ड थियल आहिनि, मौजूदु आहिनि दोस्तों कंपनी वटि, ऐं इंशाल्लाह ड्रामा जल्दी ईंदो। ऐं उन खां अलावा जेको नओं किरदारु हिन वक़्तु खयो अथनि ड्रामा सीरियल में, इंतिहाई भलो किरदारु खयो अथनि जंहिंजो तव्हांखे नालो बि हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं उहो मूसा ऐं बहावल खान वारनि जो इंतिहाई घणो साथ ॾींदो दोस्तों उहो शख़्स, उहो आहे असद कुरैशी, जंहिंजी एंट्री थींदी ईंदड़ किस्त में दोस्तों। जॾहिं नयूं किस्त ईंदी त तव्हां ॾिसंदो त असद कुरैशी बि तव्हांखे ॾिसण में ईंदो हिन ड्रामा में। ऐं उन खां अलावा असद कुरैशी मूसा ऐं जेको आहे सो मीर सां भरपूर साथ ॾींदो दोस्तों बहावल खान जे ख़िलाफ़। ऐं उन खां अलावा ड्रामा में इंतिहाई मज़ो आहे दोस्तों, ईंदड़ किस्तनि में इंतिहाई धमाकेदार सीन तव्हां ॾिसंदो, छाजे करे असद कुरैशी जंहिं बि ड्रामा में ईंदो आहे उन में धमाकेदार एंट्री थींदी आहे असद कुरैशी जी, ऐं उनखे किरदारु बि इंतिहाई घणो ख़तरनाक ॾिनो वेंदो आहे। त घणा दोस्त इहो सुवाल पिया कनि त छा ड्रामो ख़त्म थी वियो, त दोस्तों ड्रामो ख़त्म न आहे थियो, ऐं इंशाल्लाह जल्द तव्हां किस्त नई ईंदड़ ॾिसंदो त तंहिंमें असद कुरैशी बि तव्हांखे ॾिसण में ईंदो दोस्तों। त 500 किस्त जेको आहे सो ड्रामा सीरियल जा रिलीज़ थियल आहिनि ऑलरेडी, लेकिन हिन वक़्तु तक़रीबन जेको आहे सो 256 या 200 माना तक़रीबन 250 किस्त हली चुका आहिनि। लेकिन जेको आहे सो डायरेक्टरनि इहो फ़ैसिलो कयो आहे त हींअर हिन वक़्तु जेको आहे सो ड्रामा में असद कुरैशी जंहिंजो नालो सदोरो बि सॾिजे थो ड्रामा में, उन जी एंट्री कराइजे ड्रामा में, मज़ो उनखे ॾियारिजे। त दोस्तों हिन वक़्तु असद जी एंट्री लॻी पई आहे, इन जे करे 2 ॾींहं 3 जेको आहे सो ड्रामा अचण किस्त अचण में डिले थी आहे, लेकिन तव्हां ईंदड़ किस्त में ॾिसंदव त इंतिहाई तव्हांखे मज़ो ईंदो दोस्तों। इहो अॼोको वीडियो तव्हांखे किथां बि सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़ार लाज़मी ॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट एपिसोड में, तेसिताईं ॾींदा